अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिहि व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति वहदहु ला शरीका लहु व ला शबीहा लहु व ला मिस्ल लहु व ला मिसाल लहु अज़लियुन अबदियुन सरमदियुन दैमूरियुन ला मकान लहु व ला ज़वाल लहु व नशहदु अन्न सय्यदना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद या अय्युहन नबी इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बना वबअस फ़ीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम सदक़ल्लाहुल अज़ीम रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि नबिय्यिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला व सय्यिदना व शफीना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, भाइयों बुजुर्गों, अहां जे इन ॻोठ में अॼु जेका बाबरकत मजलिस मुक़रर कई वई आहे, पूरी दुनिया में सभिनी खां वधीक फज़ीलत वारी ऐं मालाइकी आहे। जंहिंजे शान में, जंहिंजे इज़्ज़त ऐं बाबरकत फज़ीलत जे लाइ अल्लाह अर्श ते मशवरा वेही करे उन जे आमद जे लाइ
जायूं ऐं नाला ऐं कबीला मुकर्रर फरमाए जंहिंजो तस्करो कलाम अल्लाह जे अंदर मौजूद हुजे उहा हस्ती अहिड़ी आहे जो सभु गॾिजी बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। जरा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। और पोयां दोस्त ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला इन दुनिया में ॿ ख़िता ख़ल्क़ आहिनि, हिकिड़ो अरब ऐं ॿियो अजम। पंहिंजे कुदरत सां हिकिड़ी मुशावरत कई, कायनात जे नबियनि जे सरदार तुंहिंजे मुंहिंजे प्यारे पैगंबर महबूब रब्बुल आलमीन उनखे कहिड़े इलाइक़े में मोकिलिजे, अरब में मोकिलियांसि या अजम में मोकिलियांसि। अरब जी माना है फसीह, खुलियल ॻाल्हाईंदड़, मुदल्लिल बयान कंदड़। अजम जी माना है गूंगो। वो मुझे फसीहुल लिसान पैगंबर के अल्लाह ताला अरबन में तजवीज़ कयो त कायनात जे नबियन जो सरदार अरब हुजण घुरिजे ऐं अरबस्तान में मोकिलियो। अरबस्तान सां गॾु वरी हिकिड़ो इलाइक़ो उन जी चूंड फरमाई। शहर त ॿिया बि घणा हा, पर बक्का शहर जी चूंड फरमाई। अल्लाह से कुरान मजीद में उन शहर जो नालो बक्का मुकर्रर फरमायो। साईं मास्टर साहब वेठा आहिनि, ॿिया दोस्त में पढ़ियल लिखियल आहिनि। रियाज़ी पढ़ाईंदा आहियूं पोइ असां पेका रखंदा आहियूं। हिकिड़ो हिसो हिकिड़ी जाइ ते रखी पोइ ॿिए में पेन विझी या पेंसिल विझी उनखे घुमाईंदा आहियूं। हिकिड़ो दाइरो ठही ईंदो आहे गोल, जिथे असां अव्वल कलम रखंदा आहियूं उते हिकिड़ो नंढड़ो निशान ठही पवंदो आहे। उन निशान खे असां मरकज़ छॾींदा आहियूं, मरकज़। अल्लाह साईं तो फरमाए न वल बैतु वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। मां पंहिंजे सुहिणे नबी खे मके में थो मोकिलियां ऐं मको मरकज़ी जाइ। ज़मीन के चौधारी माप करे खणी ईंदो, जॾहिं मके शहर ते पहुचंदो त पूरी कायनात जो मरकज़ मको शरीफ आहे। मां पंहिंजे मरकज़ी नबी खे मरकज़ी शहर में थो मोकिलियां। आदम नबी, नूह नबी, इब्राहिम नबी, दाऊद यूसुफ याकूब नबी, पर कायनात जे नबियन जो सरदार नबी आहे, मरकज़ी नबी आहे, मरकज़ में तो मोकिलियांसि। कौम कबीला घणा, औस वारा, खजरज वारा, बनु कुरैज़ा वारा, बनु नज़ीर वारा, कबीले कहिड़े में मोकिलियांसि। अल्लाह नबी जे इलाइक़े जो इंतखाब फरमायो, वरी शहर जो इंतखाब फरमाए, वरी कबीले जो इंतखाब फरमाए। कुरैशन कश सरवा उन जाइ खे मुतज़लज़ल न हुजे, मजबूत हुजे हिकिड़ी जाइ। मजबूत नबी के मजबूत कबीले में तो मोकिले। कुरैशन में कई कबीला, कई पाड़ा, हे पाड़ो, हो पाड़ो, हो पाड़ो। वरी हाशिमिन में मोकिले, कुरैशी के हाशिम ने मोकिली। हाशिम किन किताब में लिखा नालो ही नाल, खिदमत गुजार, मानी ठाहे, भाजी ठाहे, गोश्त ठाहे, कुटियूं ठाहे, आयल मेहमानन के खाराए।
मुझे कायनात के नबियन जो सरदार मेहमान नवाज नबी रब उन कबीले में जो मोकले जे के गई मेहमान नवाज मेहमान नवाजन में कंहिंजे घर वञे नालन वारा माण्हू घणा उन शख्स के घर में मोकले यादा रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक और रब जेको कापो ठहियो बीठो आ न इन्हनि मंझां इन्हनि ने रसूल मोकिलियो तुंहिंजो क़ुरान जी पढ़े इन्हनि मंझां हुजे इलाइके जो इंतखाब शहर जो इंतखाब कबीले जो इंतखाब बिरादरी जो इंतखाब हाने डाडो अब्दुल मुतल्लिब यो केरा खोलो तारीख जा किताब खोलो इस्लामी किताब यो अगे काबतुल्लाह जो बुहारी दार जादी बरदारा मुझे सुनो उन्हनि में तो जे जेके अगे काबे जा मालिक है वरी अब्दुल मुतल्लिब के 12 पुत्र अब्दुल शम्स अब्दुल मनाफ अब्दुल उज़ा है हारिसा हमजा है अब्बासा पर हिकड़ो फर्जंद है जिनो नालो अब्दुल्ला अल्लाह पंहिंजे बाने जे घर में दो मोकलेस ये अब्दुल शम्स जे घर में मोकलिया मानो चवना सिज जो पुटरा सिज जो बान हुआ अब्दुल वद जे लात जो बान हुआ हेवत जो बान हुआ अल्लाह पंहिंजे बाने जे घर में दो मोकलेस बीजो नालो अब्दुल्ला कुरैशी अब्दुल्ला बैतुल्लाह जा खादिम वरी अम्मा जो इंतखाब तो रब करे यको चूंड तो फरमाए सुभान अल्लाह मुझे सुने साईं जा नाला मुबारक अहमद मुर्तबा मोहम्मद चो बुलंद आवाज से मोहम्मद मुस्तफा जे लफ्ज जी माना है चूंडियल अल्लाह मुझे सोने दी चूंड करे मोकलियो इलाइको भी चूंडियस शहर भी चूंडियस कबीलो भी चूंडियस बिरादरी भी चूंडियस साडो भी चूंडियस वालिद भी चूंडियस वरी मां जी चूंड फरमाई सुभान अल्लाह ए सोने जी अम्मा और तू खोड़ हज़रत अब्दुल्लाह के चेहरे में नबूवत वारो नूर जो डिठो तो सदिन पियो तो असां शादी कर अब्दुल्लाह कनी शादी अल्लाह साने इन औरत हुन औरत मक्के जो औरत छिकिन पियो तो मोहम्मद मुस्तफा वारो नूर हज़रत अब्दुल्लाह के चेहरे में चिमके पियो शादी थी अल्लाह उन अम्मा जी भी चूंड फरमाई अम्मा जो नालो मुबारक आमिना अमन वाली अमानतदार सलामती वाली ईमान वाली रब नालो यारो चूंड मोकलियो जेको अमानतदार शराफत वाली इज्जत वाली ईमान वाली रब अमानत मुस्तफा के एही दी छो ते जेको बच्चो अचे तो यो अमानतदार आ यो अमीनन जो सरदार आ हरो सांजे रोजे पाक ते बारियों बारो जारिया मुआजे शरीफ ते सामने चल पियो ला इलाहा इल्लल्लाहुल हक़्क़ुल मुबीन मुहम्मदुर रसूलुल्लाह अस्सादिकुल वादुल अमीन अल्लाह वहदहु ला शरीक लहु उन जो इबादत जे लाइ कोई कोने वो सच्चो आ बरहक्का मोहम्मद रसूल अल्लाह जो सादिकुल वादुल अमीन सच्चो दिया वायदे जो पक्को दिया अमानतदार दिया रब मोहम्मद के अमीन करे तो मोकले तो अम्मा आ गई अमानत वाली थोड़ी
पेट में रहा पुत्र तमाम दुरुस्त शरीफ पढ़ो था इन्हें के मामूली गाल न समझो ये तहां के अल्लाह घुरे जो तरह तो हुक्म नसीब करेगा अल्लाह तहां जे दिल में महबूब जो इश्क विधो आ तरह तो दुरूद दी तौफीक दी पैदा थे ना अश्क रसूल के सिंगनाइन जींदा यो तो नतीजो हली उन्हें ॾिहाड़े खुलंदो तो आशिकन के केॾा मान था मिलनि साईं फरमाए मां पंहिंजनि खे सुञाणंदुसि जेके मुंहिंजा हूंदा अल्लाह से क्या फरमाया कुरान मजीद में फज़कुरूनी अज़कुरुकुम मुखे याद कंदो मां तहां खे याद अल्लाह से जो जिक्र कंदो रब के याद कंदो तो रब तहां के याद कंदो पर जे मिठे मोहम्मद करीम से जे दुरूद पढ़ंदो तो सुनो तहां के याद कंदो ए मुजाहिद केर बजा छडींदो आ छा साईं ने फरमायो दुखे ॾींहं ते कोई कंहिंजो कोन थींदो पर मां मोहम्मद सॾे पंहिंजो करे शफ़ाअत करे और कौसर प्यारे जन्नत वठी हलंदो सां पेट में रहा बरकतूं अची वियूं साईं अब्दुल्ला जे ॻोठ वारा दोस्तो ताजे जंग झर में ताजे गोठन में ताजे घर में ताजे पालन में रब जे रहमत जो नूर वसे पे थो निसन वाला निसन जा मजलिस मुझे महबूब जी बंद करे आया हुजूर जे करे आया मां दादू खान जो हेस ताईं पगो हां सिर्फ इन्हें जे लाए मुझे महबूब जे प्यारी मजलिस वनी शरीक जा मुझो नालो गुलामन में लिखजी पे अम्मा जान फरमाए भी मां घुमा पई मक्के में हे जबल प्या गालाइन हे वण प्या गालाइन हे गिटियूं पियो गालाइन हे पानी पियो गालाए हे पक्षी परिंदा प्या गालाइन आमिना मुबारक हो जनी आमिना मुबारक हो जनी आमिना मुबारक मुबारक कोई नहीं जो थई जो तुझे बदन मुबारक में आ सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन कायनात में जेके आया वरी क़यामत में जेके ईंदा इन्हनि जो सरदार है सोहणो मिठो मोहब्बत तुझे बदन मुबारक में आ तो मुबारक हो जा खुश थी पत्थर कपह थी वञा पानी मथे निकरी अचे हर शइ मुझे मुबारक भेजे एडा हसीन जेड़े जावा घर में तेल कोनो दियो बार जे रोशनाई कान्ही फरमायो साईं जे विलादत मुबारक जे करे घर तो रोशन थियो मक्के जो गिटियूं तो रोशन थियूं शाम में रूम ते रोशनाई वई ये पूरी कायनात रोशन थी वई हुजूर जे विलादत बा सादत जे करे शाह अब्दुल अजीज मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह लिखो अल्लाह से हुस्न जा 100 दर्जा ठाया 100 दर्जा अध पूरो ने हुस्न में जा एक 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 दर्जे के जुदा करे 99 जुदा की एकड़े दर्जे के की अधो अध उन्हें अदमा ठाई हजरत यूसुफ अलैहि सलाम के मां ने अंगुरियों कटे जो कया हथ कटियो हजरत यूसुफ के दिसी अद हुस्न में रही पूरी कायनात में तू मां पक्षी परिंदा जीत जया वण टिण गुल बूटा अद हुस्न उनके विराय ने बाकी बजा 99 हिस्सा शाह साहब लिखो ने 99 हिस्सन मां अल्लाह से पंजे महबूब मोहम्मद करीम के जोड़ियो आ जोर से जो सुभान अल्लाह अब्दुल मुतल्लिब जो आयो साईं जो जमीन जा ते खण मक्के दे गिटिन में निकरी पियो
इनके ॾेखारे हुनखे ॾेखारे हुनखे ॾेखारे हुनखे यार सुभान अल्लाह वाह जो सुहिणो आहे वाह जो सुहिणो आहे वाह जो सुहिणो आहे वाह जो सुहिणो आहे माई ॾिसे तरह में चवे मर्द ॾिसे तरह में चवे पुराणो ॾिसे तरह में चवे कुंडड़ी ॿार ॾिसे तरह में चवे सुभान अल्लाह वाह जो सुहिणो वाह जो सुहिणो आहे कमाल जी ॻाल्हि आहे नालो बि रखांसि को नालो बि अहिड़ो रखांसि नालो बि अहिड़ो रखांसि अहिड़ो रखांसि पियो वाह वाह अंदरों सोचे सोचे यार जिनकी घणी तारीफ कई वने उन्हें के असांजे अरबी ज़बान में मोहम्मद चवंदा आहिनि मोहम्मद छो न नालो रखांसि सारो जग जिनकी तारीफ पियो करे मौलवी साहब बैठा है कुरान तो फरमाए वद्दुहा चो न सुभान अल्लाह वद्दुहा वल्लैल इज़ा सजा तुझे मुनव्वर चेहरे जो कसम तुझे गुणगुण जो कसम मुझा मोहम्मद रब मुस्तफा जे चेहरे मुनव्वर जो कसम जो खणे आमिना नालो छा रखो हिन मासूम जो हिन शहजादे जो नालो छा रखो जे ॾियारे खां वठी मुंहिंजे पेट में आयो आहे त मुंहिंजो वस ख़तम थी वियो मां न कुझु चई थी सघां न कुझु करे थी सघां मुंहिंजी मर्ज़ी हले ई नथी का ॿी ताक़त हुनजी मर्ज़ी पई हले पोइ छा सोचंदई जे अंदरों दिलि थी चवे त नालो रखांसि मोहम्मद पुट असां वटि रवाज आहे शहर जे मस्जिद में माण्हू हुज़ूर साईं जो नालो मुबारक ईंदो आहे अंगूठा चुमंदा आहिनि पर मोहम्मद चओ त सही पंहिंजे ज़बान सां चओ सॼी जमात चवे मोहम्मद पुट ने चवण सां चप चुमी ॾेई विया कोन ॾिनो पोइ नालो मुबारक अहिड़ो आहे जेको चुमियल आहे तुंहिंजे चवण जी ज़रूरत ई कान्हेसि का मोहम्मद चवंदे त ॿ दफ़ा चुमी अची वेंदी मुंहिंजे सुहिणे जो इस्म ई अहिड़ो आहे उनजो इस्म मुबारक रब अहिड़ो अखर कयो आहे जेकर मोहम्मद चवंदे तॾहिं बि बग़ैर नुक़्ते जे आहे जेकर अहमद चवंदे तॾहिं बि बग़ैर नुक़्ते जे आहे हे ऐब मोहम्मद असांखे मिलियो आहे दाई हलीमा आई मायूं खोड़ दर तो मोटी वियो पुट अल्लाह जी मर्ज़ी आहे नथो चाहे न हिकिड़ियूं दायूं आयूं ॿाहिरों पुछूं के यतीमा के ठहियो हलो हिकिड़ियूं आयूं के यतीमा कुझु मिलंदो के मिलंदो कुझु कोन छो त यतीमा के कुझु कोन मिलंदो त छॾियो हिनखे पर दाई हलीमा आई दर ते अची पुछई आहे के आहे ॿार यतीमा के यतीमा ॾेखारियो त सही ॾिसां त सही पर मैं जे दर खुलियो वञा त अच्छी चादर में कायनात जे नबियन जो सरदार मुंहिंजो सुहिणो सुतो पियो आहे हीअं जो चादर लाथी मांस त सम्झा पई ॼण मूंखे सुञाणे पियो निगाहूं खणी मुंहिंजे निहारे मुर्की पिया मुस्तफा मुर्की पिया जन्नत जा दर खुली पिया पुट असांजो सिलसिलो आहे नक्शबंदी ना कादरी तरीको सां कादरी जमात जा फकीर आहिनि अल्लाह वारा असांखे अल्लाह जो नालो वठण सेखारियो आहे पर सभिनी खां पहिरियां असांजे लाइ शर्त कई अथनि हिकिड़ी तस्बीह सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम इहा फकीर जे मथां लाज़िमी आहे त रोज़ाना पढ़े ॿियो अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह या अस्तगफिरुल्लाह लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह ब तस्बीहूं घटि में घटि इन्हीं जो पढ़े ऐं असांजे सिलसिले में असांजे मुर्शिदन मुरब्बियन असांखे इहा शइ सेखारी आहे त असांजो मुरीद असांजे सिलसिले जो फकीर पाक मोहम्मद ते घटि में घटि 3 तस्बीहूं दुरूद शरीफ जो रोज़ाना ज़रूर पढ़े सबक मुकम्मल न थींदो जेसिताईं हुज़ूर ते दुरूद न पढ़े तो जेको दुरूद पढ़ंदो साईं फरमाया तूं घर वेठो पढ़ मलाइकन खणी मुते पहुचाइनि था त हबीब रहमान मुते हेतिरो दुरूद पढ़ियो आहे अॼु अब्दुल कदीर हेतिरो पढ़ियो आहे अॼु अब्दुल्ला हेतिरो पढ़ियो आहे अॼु फातिमा खातून मुते हेतिरो पढ़ियो आहे अॼु ज़ैनब हेतिरो पढ़ियो आहे मलाइक मुक़रर आहिनि दुरूद खणी मां मोहम्मद जे रोज़े ते पहुची वेंदा आहिनि तू खाली नहीं तू वजायो नहीं तुझो दुरूद मुझे महबूब जे रोज़े ते पहुची वियो आहे
वो जे तुझो दुरूद तुझे नाले सा सोने जे रोजे ते पहतो आ तो चो तुझा बेड़ा पार थी गया तुझा बेड़ा पार थी गया पर फरमाई मन सल्ला अलैहि सलातन इंद कबरी समेत हूं मुझे रोजे तर जे सामू भी पड़ी जो तो मां मोहम्मद पाण बुधाए तो सुभान अल्लाह मुझे रोजे ते हलिया ये उते पढ़ने तमा पाण बुधंदो साए वो छा थींदो फरमा रहमत नाज़िल थींदी गुनाह माफ थींदे दर्जात बुलंद थींदे क़यामत जे हाड़े शफीउल मुज़नबीन पाण सा वठी जन्नत रे वठी हलंदी सुभान अल्लाह दुरूद वाला तां के मुबारक आ एरे जमात से मुंसलिक कयो के जमात में दुरूद शरीफ लाज़मी आ नहीं हरी मां जोसी मां खणी थी हमने वो केडियो कि मुझे बच्चे जी पारत हो जे मुझे यतीम मुझे यतीम जी पारत हो जाए ये मां तो फिक्र न बाहर दरवाजे से निकले मुझे यतीम जी पारत हो जाए अबू हजे सहा रांद खेलारे सहा रांदी गिरावठी जे सहा बाजार घुमाए सहा अल्लाह फरमाया आमिना तो जाए दुख बेदी करी मोहम्मद बच्चो तुझो आ बानो मुंजो आ मां हुन जे लाए अर्श जा शेर मुकर्रर करे छया सुभान अल्लाह जरा चओ न सुभान अल्लाह असरा बिअब्दिही मुझो शेर कंदो त मां फर्शन का अर्शन दे वठी नी पंजे मोहम्मद के आराम कंदो त काबे में सुमारी दो मां रांद कंदो त आसमान वाले चंद्र सा रांद खेडारी दो मां जो मोहम्मद रसूलुल्लाह इने यादो कर पूरी कायनात पोयो इंदी ये नबी पोयो इंदा ये गौस पोयो इंदा असहाब पोयो इंदा इमाम पोयो इंदा सबनी जी सरदारी मुझो मोहम्मद कंदो आडो आणी से त को मजूर इस्तेमाल रब पंजे कुदरत जा किए तो गुल के खेरिया आरिस कणी आडो करे बैठो दाई हलीमा पहले झोली में करे बैठी आज पोयो बैठो ये जो डाची हली सुभान अल्लाह इसी महबूब आलम के सभिन जा वात पटजी विया अरब तोड़े अजम वारन जा वात पटजी विया इसी महबूब आलम के पटी जो डाची हली त झलियो झल न दे सुभान अल्लाह जैसा न प्यार कबवा उनके खणी सीने सा लाए दाई हलीमा हुजूर साईं के जो खणी आई रखणी खणी सीने सा सुभान अल्लाह ये जो प्यार की जबे तो मुझे को पासो सुकल हो मा भी मरीज हो यस ये जो सीने सा लातो मा तो पासो खुद ब खुद साओ सुभान अल्लाह सीने का लाए सा बरकत अची वई सीने के बिनी सन में खीर अची वियो दाई रस्ते दे में हलीमा 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 बार में या खाली में अची कि बार छा मिलो न मुझो कमाला न हारिस जो कमाला न डाची जो कमाला वो सोनो बैठो आ जे जो कमाला जो ता सबनी का आडो थियो वने अल्लाह ने हुकुम कयो अब डीसी साहब जो छे ताली में मुख्तार कार भजन सफाई करायो सामने ना हणो कुर्सी रखो साहब जो छे अल्लाह ने आगे हुकुम करे छरियो तो दाई हलीमा जे घर में जो मोहम्मद थो जे आगे घर जी सफाई करे छरियो रहमत पहुंची वनन बरकत पहुंची वनन नेमत पहुंची वनन दाई हलीमा भगी बीमार बकरी जेदा हली कर भी सके थड़न में जो हथ विधई त थण हेड़ा मोटा लगा पिया खीर ढोण शुरू की घर जा थां भरजी विया पाड़े वारन जा थां भरजी विया प्या थां खणी आई ये जड़ा बकरी के छा थी सुभान अल्लाह दीदी सीमा जी फरमाए हुजूर से ये चीज फटते आराम करना मां खणी दिया जरा सिज मथे इंदो हो छा करण की जरूरत कान ही छोड़े की टुकड़ी की मथो छा करके ही रही साईं सजदे में सिर रखी फरमाइंदा हा सुबहुन कुद्दूसन रब जी तारीफ कंदा हा वरी रात सजदे में सिर रखी फरमाया अल्लाह या रहमान या रहीम सुबहुन सुबहुन कुद्दूसन फरमाया जी ला ताखुजुहु सिबकानी निजस प्यारे मोहम्मद जे मथो दुरूद पढ़न वारन जा नाला लिखी हुजूर जे रोजे ते पहुंचाइंदो आ हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडी बरकत वाला एडी शफकत वाला एडा हसीन एडा बाबरकत अब्दुल मुत्तलिब पंजे शेर और शायरी में तो चवे केड़ा जुमला
ची रब तो के वो मुंह मुबारक दिनो आ चो न सुभान अल्लाह वो मुंह मुबारक रब तो के दिनो आ जो तू मथे आसमान ने निहारी तो तरफ बरसात वसाए भूखा खत्म करे चली दो मां छा गलाया आदम जबरा बैठा है सुनो सिद्दीक तो फरमाए सही दिल ते ये थी घुरे मुंह मुबारक तमाम हो जे अखियों मौजूद जन विजो पियो ज़ियारत कया जिंदगी में गुजरी वने तो ये दीदार मा ढो न थे आशिको हुजूर के मथा दरूद पढ़े तो माता के मुबारक ॾियणा है रसूल जा आशिक हो जेके इश्क में सच्ची मोहब्बत में सच्चे प्यार में गुजारींदा आहिनि उन्हनि खे ॾाढो ज़रूर मिलंदा है बस भलारी मजलिस है भलारो मौक़ो आहे तनाया सालिहीन सा अल्लाह वारन सा उलमा सा ज़ाकिरीन सा शाकिरीन सा दुरूद वारी जमात सा गड रहंदो अकेला न हिते छो मूंखे अजीब ॻाल्हि हिकिड़ी यादि आई हिकिड़े दफ़े हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा सां बेअत पे कया हेठों हुजूर साईं पंहिंजो हथ मुबारक रखो सहाबा जे मथां हथ पिया रखनि बेअत रिज़वान हथ ते हथ पिया रखना सहाबा जी बेअत पूरी थी हज़रत उस्मान साईं रहिजी विया हुजूर साईं पंहिंजो हथ मुबारक खणी हुन जे मथां रखियो पाण फरमायो हे हथ हज़रत उस्मान साईं जो उन्हें रखी बस कयो अल्लाह जे तरफां जिब्रील आए फरमाई यदुल्लाह अलल जमा तहां जो हथ हेठों हुजूर जो हथ विच ते सहाबा जा हथ मथों मां रब जो हथ जे जो हथ अल्लाह ऐं रसूल जे विच में आ वो जहन्नम में कोन वेंदो सुभान अल्लाह या रब तू करीम या रब तू करीम व रसूल तू करीम चो न सुभान या रब तू करीम व रसूल तू करीम शुक्र हस्ते के हस्ते में दरमियान तू करीम रब तुझा एहसान है तू भी करीम है तुझो मिठो मोहम्मद भी करीम आ मां इन बिन करीमन जे विच में आया मुझे पक्का है तो माफी मिलंदी जो जन्नत दे हलियो सुभान अल्लाह आखिर दाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।